अड़बंग जो दा शेर साईं ठही जाती कौड़ी कुल्ले तुंहिंजे ते मोर साईं। सकाफ़त जेका आहे 5000 सालनि जेका असांजी सकाफ़त आहे उनखे उजागर करण जे लाइ हीअ असांजी जेका प्रिंट मीडिया आहे सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उनजो भरपूर किरदारु रहियो आहे। इन ॾियारे जे मौक़े ते मां सिंध जे बाशहूर अवाम खे हिकिड़ी नंढी गुज़ारिश करणु चाहींदुसि, जेकॾहिं असांखे पंहिंजी सिंध अमड़ सां प्यार आहे, जेकॾहिं असां चाहियूं था त असांजी सकाफ़त ज़िंदा रहे, त असांखे सभ खां पहिरियों अमल इहो करिणो पवंदो त असांखे पंहिंजनि ॿारनि खे सिंधी मीडियम स्कूलनि में पढ़ाइणो पवंदो। असांजी ज़बान जेको उनजी शाहिद मोहन जो दड़ो आहे, जिते जॾहिं माण्हू गारनि में रहंदा हुआ, जबलनि में रहंदा हुआ, झोपड़ियुनि में रहंदा, तॾहिं बि सिंध जा माण्हू मोहन जे दड़े में पंहिंजूं इमारतूं